अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों अली हसन अब्बासी किताब है हुडोथी हुडीअ, लेखक सैयद असामुद्दीन राशिदी, किस्त बी, बाब पहिरियों। हुडोथी हुडीअ हू डूंगर हू लकियूं, कंहिं जंहिं लदा नीअ जीअं पिया लहसन लुक में। शाह लतीफ़। का नारो आ कुणकन जनी लोछ लिंगन में, पाणी बदन पटियूं पाणी चिकिया कन। शाह लतीफ़। अॼु हिते मनीला में प्यारी सिंध खां 3000 मैल दूर बिरादरम डॉक्टर नबी बख्श बलोच जो ख़त पहुतो। शुरूअ में तो सभु ख़ैर साल जी ख़बर हुई, पर पछाड़ीअ में ॼण तीर वाहे कढियाई। लिखियल हो, नवाज़ अली न्याज़ लाड़काणे वारो गुज़ारे वियो। नबी बख्श खे शायदि उहो पतो कोन पियो त न्याज़ लाड़काणे वारो न बल्कि सॼी सिंध वारो अदीब अहले कलम ऐं फ़नकार कंहिं हिक शहर या हिक ख़िते जी मिल्कियत थींदा आहिनि छा? उहे अगरचे सॾाइनि लाड़काणवी या शिकारपुरी, पर हूंदा मिल्क सॼे मुल्क जी आहिनि ऐं उहे थींदा विरसो सॼी क़ौम जो आहिनि। जेतोणीकि ॿाहिरि कंहिंजा बि हुजनि ऐं मिटी कंहिंसां बि लॻेनि, जावा किथे बि हुजनि ऐं रहनि किथे बि। बहरहाल ख़त उहा ख़बर आंदी जंहिं हिन दूरीअ ते दिलि खे ॾाढो ॾुख ॾिनो ऐं रंज रसायो। न्याज़ इंसान हो, फ़ानी ऐं बेबका, नेठि हितां हलणो हुउसि, आख़िर रही बि केतिरो रहे हा। मौत संदसि मरको। हिन फ़ानी जिस्म जो मामिलो आख़िर त मिटीअ संदो मामिलो आहे। न्याज़ जे मौत करे सिंधी अदब खे नुक़सानु पहुतो। न्याज़ जे वञण सबबि शाइरीअ जो ऐवान वीरान थी वियो। ज़बान खे नुक़सानु पहुतो जो न्याज़ ई जहान छॾियो। उहे सभई ॻाल्हियूं बराबरि सही ऐं सच, पर मुंहिंजी त दिलि इन करे बि ॾकी वई जॾहिं ॾिठमि त न्याज़ हिकु दौर जो नुमाइंदो हो, जेको दौर संदसि मौत ते ख़तमु थियो। न्याज़ हिकु अहद जी निशानी हो ऐं उहो अहद अॼु पूरो थियो। न्याज़ हिकु ख़ासि ज़माने जो अक्स हो ऐं आईनादार हो, जेको ज़मानो हाणे अची पुॼाणीअ खे पहुतो। संदसि तालुक़ु उन ई वणंदड़ माज़ीअ सां हो जेको बाग़ ऐं बहार हो, जेको अमन ऐं आसाइश हो, जेको सुकून ऐं राहत हो। सॼी सिंध जवान हुई, संदसि नक मां नथ कान लथी हुई। भूलो ऐं बैंसर अञा संदसि नक में हुई। कननि जे वालियुनि ऐं नस्बियुनि ताईं अञा कंहिं ज़ालिम जो हथु उत कोन पहुतो। न संदसि वार ई छुड़िया हुआ ऐं न अछो जोड़ो ई ढकियो हुआईं। न छड़ो न्याज़ जे लाड़काणे ते जोबन ऐं जवानी हुई, पर सिंध जो हर शहर दह ख्वाह दहकान सुखियो ऐं सताबो हो, बहकियो ऐं चहकियो थे। ख़्यालु कयुमि न्याज़ जे दौर ज़माने ऐं अहद जी हिकु हिकु शइ अखियुनि अॻियां अची वई। लाड़काणो, लाड़काणे जा मुशाइरा, उतां जा मशाहिर, वॾा वॾा ज़मींदार, नवाब ऐं सरदार, उन्हनि जो औज ऐं इक़बाल, वज़ ऐं कचहरियूं ऐं कारनामा, सखर सखर जूं अदबी महफ़िलूं, उतां जा मुशाइरा, उतां जा दिलबर दोस्त ऐं मोचारा माण्हू। न फ़क़ति जिन जिन वाक्यनि सां न्याज़ जो वास्तो हो उहे यादि आया, बल्कि उन सॼी माज़ीअ जूं उहे सभई ॻाल्हियूं ऐं कहाणियूं जेके हिननि गुनहगार अखियुनि ॾिठियूं, हिकु हिकु थी ज़हन में ईंदियूं वयूं, दिलि ते तरंदियूं वयूं ऐं यादुनि जा नक्श उभरंदा विया। वुसअती पैदा कुन ए सहरा के अम शब दरे गमश, लश्करे आहे मनज़े दिले ख़ैमा बैरून में कशुद। जंहिं अहद जो न्याज़ नुमाइंदो हो, उन दौर में लाड़काणो सॼी सिंध में बरख हो। उहो ई ज़मानो हो जॾहिं लाड़काणे खे लाड़काणो साह सेबाणो चयो वियो ऐं उहो बि मशहूरु हो त हुजे ई नाणो त घुम लाड़काणो। ज़मींदारनि जे जंहिं तमदुन जो हिन महिल अची मौत थियो, वॾेरनि जे जंहिं मुआशिरे जो ॾीओ हाणे अची उजाणू, नवाबनि, ख़ान बहादुरनि, अमीरनि ऐं सरदारनि जी जंहिं टोले जी अॼु अची पुॼाणी थी, उन जो उरूज ऐं इक़बाल ॾिसण वटां हो। कहिड़ी मजाल जो आमी माण्हू अखि खणी ॾांहुं ॾिसी सघे। कारावनि, कमदारनि, कामियुनि ऐं कारदारनि जे ज़रिए पैगाम मोकिले वोट वरिता वेंदा हुआ। कंहिंखे ताक़त हुई जो इनकार करे, पंहिंजो पटको लहराए, गोया उहो वक़्तु उन मख़लूक जी फूह जवानीअ जो, जंहिंखां पोइ हिननि अखियुनि आहिस्ते आहिस्ते उन बुलंदीअ में पस्ती ईंदे ॾिठी, उन इक़बाल जी इंतिहा थींदे ॾिठी ऐं उन शमा जी लाट मां दूंहों उभरंदो ॾिठो। सर शाह नवाज़ ख़ान भुट्टो, ख़ान बहादुर नवाब हाजी अमीर अली ख़ान लाहौरी, ख़ान बहादुर अली हसन ख़ान हकड़ो, ख़ान बहादुर हाजी ग़ुलाम मोहम्मद ख़ान इसराण, नवाब सर गैबी ख़ान चांडियो, ख़ान बहादुर मोहम्मद अयूब ख़ान खोड़ो, कंबर वारा शेख, बाकराणनि वारा उंदड़,
ॾोकिरीअ वारा ॿुघिया ऐं मेहड़ वारा जतोई। मतिलबु त जाॾे खणी निगाह कर त ज़मींदारनि जी अलो अला हूंदी हुई। बंगला, महल, माड़ियूं ऐं ऐवान, उन्हनि में रंग ऐं रौनकूं, हुल ऐं हंगामा, खाधा ऐं पीता। मतिलबु त ॾींहं ईदुनि जा थींदा हुआ ऐं रातियूं ॼण शब बरात जूं रातियूं हुयूं। कमरनि ऐं कोठनि में पाण तशरीफ़ फरमा, ॿाहिरि ऐवाननि ऐं अंगणनि में, रस्तनि ते ऐं भितियुनि जे पाछनि हेठां निठण उस में या कंहिं वण जी छांव में विहक हेठां सिर रखियूं या पोतड़ा विछायूं। फ़ैसिलनि वारा, कमनि कार्यनि वारा, मोहताज ऐं सवाली, मजबूर ऐं महकूम, हारी ऐं नारी, गर्ज़ अमीरनि जे ऐवाननि अॻियां ग़रीबनि जा अंबोहनि जा अंदाज़ में कटक हूंदा हुआ। अंबोहनि जे अंदाज़ में कटक हूंदा हुआ, न फ़क़ति सुबुह खां सांझीअ ताईं, पर ॿ टे ॾींहं इंतज़ार में, जॾहिं वॾेरनि खे वांदिकाई थिए, जॾहिं अमीरनि खे फ़ुर्सत मिले ऐं जॾहिं सरदारनि खे ग़रीबनि लाइ ग़ौर करण जो वक़्तु बचे। इंसाननि में एतिरो शऊर पैदा कोन थियो। हैदर बख़्श नऊं मुख़्तियारकार थियो। पटवाले खां सवाइ ख़ुदि संदसि वालिद यानी चाचो अल-हदाद बि खेसि ख़ान साहब सॾींदो हो। कामरेड अब्दुल कादिर बि उन वक़्त ताईं धामराहनि खां ॿाहिरि कोन निकितो। ग़रीबनि खे अमीरनि जे बुलंदीअ जो त अहसासु हो, लेकिन पंहिंजे पस्तीअ जी खेनि ख़बर कान हुई। अमीरनि जे इज़त जो त मथनि रोब हो, पर पंहिंजे ज़िलत जो सुध समा कोन हुयनि। अलगरज़ इंसान अॻियां इंसान जी ख़्वारी, मोहताजीअ ऐं बेवसीअ जो हिकु अंधोनाक नज़ारो ॾिसंदड़ अखियूं पयूं पसंदियूं हुयूं। ग़रीब जॾहिं अमीरनि जे ऐवाननि अॻियां पंहिंजे हम जिन्सनि जा कटक ॾिसंदा हुआ, तॾहिं चवंदा हुआ, भले यार फलाणे जे दर ते अञा मेला लॻा पिया हुआ। गोया उहे मोहताजी, गोया उहा मोहताजी, उहा मज़लूमियत, उहा दरबदरी, सुबुह खां शाम ताईं जी ख्वारी, ख़राबी ऐं ख़स्तगी, हिकु माण्हू अॻियां एॾी ख़ल्क़े ख़ुदा जी ज़िलत ऐं रज़ालत अञा ग़ौर जे क़ाबिल कान हुई, बल्कि उहो गोया शान लेखियो वेंदो हो, मान सम्झो वेंदो हो। ऐं ग़रीब उनखे मेले सां तशबीह ॾींदा हुआ। थकनि ऐं मांदनि माण्हुनि खे वॾेरनि वटि वञण ऐं मेलनि ते गॾु थियण में जेको फ़र्क़ु आहे, उन जो इतला अञा कंहिं कोन ॾिनो हो। अञा इहा सम्झ कान आई हुई त अमीरनि वटि ग़रीबनि जे वञण जो मसइलो आसमान जे बुलंदी ऐं ज़मीन जे पस्तीअ जो मामिलो आहे। लाड़काणो ज़िलो उन वक़्तु गोया वॾनि ज़मींदारनि, सरदारनि ऐं अमीरनि जो मुख्य मर्कज़ हूंदो हो। चङा मठा हर तबिके में थियनि था, बुरा भला हर तबिके में आहिनि। कंडनि जे कुंड में गुलाब जा गुल बि हूंदा आहिनि। सभई अमीर या मिड़ई ज़मींदार हरूभरू को माण्हपे खां निकितल या इंसानियत खां आरी बि कोन हुआ। के त सचपच ॾिसणा वाइसणा ऐं ख़ूबियुनि ख़ुसूसियतुनि वारा बि हुआ। उन्हनि मां कनि जो किसो जे हिते कबो त हरूभरू हर्ज न थींदो। आख़िर उहे बि त किरदार हुआ, जंहिंजो विसारणु असांखे कहीं पर कोन जुगाई। शहर में 3 ज़मींदारनि जूं कचहरियूं रोज़ानो लॻंदियूं हुयूं। बाक़ी ज़मींदारनि जा बंगला अगरचे मौजूदु हुआ, लेकिन रहंदा ॿहराड़ीअ में हुआ। कॾहिं कॾहिं कमे कार लाइ शहर में संदन अचणु थींदो हो। हिकु हूंदी हुई कचहरी शहर जे असलूकी ऐं बुनियादी ज़मींदार नवाब हाजी अमीर अली ख़ान लाहौरीअ जी, जेका सियारे में बंगले जे अंगण में तिड़के ते ऐं सावण जो वॾीअ निम जे थधी छांव हेठां ॿाहिरें दरवाज़े जे आम्हूं साम्हूं लॻंदी हुई। पाड़नि जा चङा मुड़ुस, शहर जा मुख माण्हू, म्यूनिसिपल जा मेंबर, सरकारी कामोरा ऐं ॿहराड़ीअ जा नंढा नंढा वॾेरा सुबुह थींदो अचणु शुरू कंदा। लड़ीअ टिपहरीअ ताईं हिकु ईंदो, ॿियो पियो वेंदो। म्यूनिसिपल जा मामला, उसे पासे जा शराह शुमार, ओभारा लहवारा किस्सा, कलेक्टर साहब ऐं डिप्टी साहब जी मुलाक़ातुनि जूं ॻाल्हियूं, मतिलबु त सुबुह खां शाम ताईं पिया किस्सा कुटबा। अॼु जहिड़ी उदासी न, बल्कि उन ज़माने में उते ज़िंदगी पई महसूसु थींदी हुई ऐं चहचिटो लॻो पियो हूंदो हो। पाण बि मुड़ुसु अञा जवान थिए लॻो। रोज़ानो सुबुह जो घोड़े ते चढ़ी शहर जो सैर कंदो हो। जितां लंघंदो हो, उथी उथी हिंदू खां मुस्लमान, पंच खां सरपंच संदसि सलामी थींदा हुआ। ॿी हूंदी हुई कचहरी, न बल्कि दरबार या खणी चइजे इजलास, मरहूम सर शाह नवाज़ ख़ान भुट्टे जो, जंहिंमें नवाब अमीर अली ख़ान पिणु पाण हली ईंदो हो। डिप्टी कलेक्टर या कलेक्टर खां घटि हैसियत वारे खे क़िस्मत सां रसाई थींदी हुई।
पाण लोकल बोर्ड जो प्रेसिडेंट हो, लाड़काणे लोकल बोर्ड ते। उन खां पोइ बि प्रेसिडेंट थींदा रहिया, लेकिन सदारत जो अहिड़ो औज लोकल बोर्ड वरी कोन ॾिठो। सही माना में सदारत सर साहब कई, बाक़ी ॿियनि त पोइ छड़ो पाण खे ऐं बोर्ड खे ॾिठो कयो। बहरहाल शोधा साणी चीफ ऑफिसर घणो ईंदो वेंदो हो। तोलाणी भाइरनि ऐं दीवान प्रताप राय पंजवाणी ऐं पंजवाणीअ जी बि अचु वञु हूंदी हुई। दीवान कुंदन सिंह लाहौरी, डिघो पोड़ो रिटायर्ड डिप्टी कलेक्टर, छटीअ जहिड़ी सोला हैट मथे में विझी, वॾी लठ हथ में खणी, जीअं सुबुह जो साजर सैर ते निकिरंदो तीअं सर साहब वटां बि लियो पायो वेंदो। दिलचस्प माण्हू ऐं ॻाल्हियुनि जो गहीरो। उहो हिकु माण्हू हो जेको सर साहब खे खिलाईंदो रहंदो हो। सर साहब ख़ुदा बख़्शिश हू पाण बि मजलिस जो मोर हो। जॾहिं कंहिं वक़्तु मौज ईंदी हुअसि, पाण जहिड़नि ऐं पाण जहिड़नि में वेहंदो हो। उन वक़्तु ॻाल्हियुनि मथां ॻाल्हियूं, वाक्यनि मथां वाकिया, दिलचस्प लतीफ़ा ऐं पंहिंजा परावा तजुर्बा ऐं किसा पिया हलंदा। एॾा विंदराईंदड़ ऐं वणंदड़ जो कलाकनि जा कलाक संगत खे उथण ते रूह कोन थींदो। पर अहिड़ा मौक़िया रोज़ कोन थींदा हुआ। दीवान कुंदन सिंह वारी टोपी जो बि वरी मिसाल किथे नज़र कोन आयो। शायदि पंहिंजे लाइ ख़ासि ठहिराईंदो हो। उहो टोपलो न छड़ो संदसि बुत ते पाछो कयो ईंदो हो, बल्कि जेसी ताईं कुंदन सिंह जी विख या संदसि लठ पहुचंदी हुई, ओसी ताईं छांव कयो हलंदो हो। सुबुह जो सर साहब जी दरबार अहिड़ीअ तरह लॻंदी हुई, लेकिन शाम जो दरवाज़ा बंदि। उन वक़्तु ज़िले जो कलेक्टर साहब, हद जो डिप्टी साहब, लाड़काणे जो सेशन जज साहब ऐं ज़िले जो कमानी साहब वटसि ईंदा हुआ। मुख़्तियारकार ऐं सूबेदार कॾहिं सर साहब खे रस्ते वेंदे किथे ॾिठो हुजे त ठहियो, बाक़ी वेझे अचण जी उन्हनि खे किथे मजाल हुई। उन ऐवान में कहिड़ियूं ॻाल्हियूं हलंदियूं हुयूं, कचहरीअ जो रंग छा हूंदो हो, गुफ़्ता ऐं किसा कहिड़ा थींदा हुआ, उन जी आम खे त ख़बर कान हूंदी हुई, पर केतिरा ख़वास बि उन इसरार खां बेख़बर हूंदा हुआ। टी मजलिस लॻंदी हुई खोड़े साहब जी। नई नई ठहियल बीमार बंगले ते पहिरियों हेठिएं तबिके जे विरांडे में, ऐं पोइ जीअं इक़बाल बुलंद थींदो वियो, तीअं हेठी मजलिस वञी मथिएं माड़ जे विरांडे में पहुती। लेकिन जॾहिं मजलिस हेठि लॻंदी हुई, या जंहिं वक़्तु मजलिस मथे वञी थी, मिलण जुलण ऐं अचण वञण वारनि में तबिकाती फ़र्क़ु कॾहिं कोन थियो। जंहिं हिमत सां वॾेरो ईंदो हो, उन ई जुरत सां ग़रीब बि अची पंहिंजो कमु कढी वेंदो हो। उन ज़माने में खोड़ो साहब मुस्तक़िल तरह लाड़काणे में रहंदो हो। कराची कान वसाई हुआई, देश छॾे परदेस कोन वञी रहियो हो, पंहिंजा छॾे परावनि में वञी कोन वसियो हो। तंहिं करे हर को ॾुखियो ऐं आज़ारियो, मुंझल ऐं मूड़ो वटसि वक़्त सिर पहुची सघंदो हो। कलेक्टर डिप्टी खां SP ताईं हर कंहिंखे सिफ़ारिशी ख़त ॾींदो हो, या पाण हली वञी कमु लहिराए ॾींदो हो। खोड़ो नौजवान हो, मुसलमाननि में मक़बूल हो, क़ौमी कमनि में राति ॾींहुं मशगूल हूंदो हो। तंहिं करे मुसलमान कामोरनि में संदसि मञता ऐं इज़त हूंदी हुई। घणो करे संदसि ख़त या सिफ़ारिश को मोटाईंदो कोन हो। ख़ुदा जन्नत नसीब करेसि, काज़ी नूर मोहम्मद मरहूम पघार त खाईंदो हो ज़मींदार बैंक मां, लेकिन हूंदो सॼो ॾींहुं खोड़े वठो, कागज़ खीसे में ऐं पेंसिल कन ते, ऐनक अखियुनि खां हेठि नक जे विच ते। जे लिखंदो हो त उनखे मथे सुरकाईंदो, वरना हमेशह उन ई मंज़िल ते रखी रहंदी हुई। कंहिं ॾे ॾिसंदो हो त अखियूं कापारी करे कंध खे थोरो हेठि झिम ॾेई ऐनक जे मथां निगाहुनि खे टपाए, पोइ नज़र खे ॾिसंदड़ ताईं पहुचाईंदो। खोड़े काज़ी कयो त काज़ी झटि अची पहुचंदो, ख़तनि जा नोट वठंदो, टाइप करे सही वठी हर एक जे हथ में ॾींदो। निहायत नेक, शरीफ़ुल नफ़्स, रलणू मिलणू हूंदो, कदावर, ॾाढी घाटी, लेकिन आंगुर खन जेतिरी ख़िज़ाब लॻल, मथे ते तुर्की टोपी कमीस ऐं उन ते अंग्रेज़ी शार्ट कोट, सुथण टिरतख़्ती, पेर में स्लीपर। पहिरियों ख़ैरपुर में मुख़्तियारकार हो, उतां रिटायर करे बैंक में अची मुलाज़िम थियो। खोड़ो साहब चेयरमैन हो, तंहिं करे सुबुह सांझीअ खेसि सोबत फ़क़ति खोड़े जी नसीब में हुई। पहिरीं तारीख़ वञी अलबत्ता ज़मींदारी बैंक जो मुंहुं ॾिसंदो हो। खोड़े वटि सुबुह जो आम कचहरी हूंदी हुई, लेकिन शाम जो बंगले जे पोर्टिको वारी छित ते मानीअ जे महिल
खां अॻु ताईं ख़ासि दोस्तनि जी सोबत थींदी हुई। मोहम्मद आलम हकीम मुतब ख़तमु करे अची पहुचंदो। जे नज़र अली ख़ान सखर खां आयल हूंदो त उहो बि हूंदो। मोहम्मद हनीफ़ सुबुह जो कोटुनि ऐं असीलनि जा मुंहं ॾिसी शाम जो सुठा अंग्रेज़ी लटा पाए अची पहुचंदो। जे सिंध जो को क़ौमी वर्कर आयल हूंदो त उहो बि राशिदी साहब बि हूंदो। जंहिं मुस्लमान कामोरे खे हिंदुनि जी नज़र बचाए मिलणो हूंदो त उहो बि उन वक़्तु ईंदो। उन ई क़िस्म जे दोस्तनि ऐं हम मुशरफ माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿोलियूं हलंदियूं रहंदियूं। उन में क़ौमी मसइला बि ज़ेरे बहस ईंदा। मुस्लमाननि जी मुलाज़मतुनि ऐं ॿियनि हक़नि जा मामला बि गौर हेठि ईंदा। सिंध जी सियासत जा केतिरा नक्शा बि उते ई ठहिया। लाड़काणे जा हिंदू मुस्लिम फ़साद, सखर जा हिंदू मुस्लिम दंगा, मतिलबु त सिंध जे मुस्लमाननि जो जिन मामलनि में वास्तो हूंदो उन्हनि जो मुहावर खोड़े जो उहो ॻाढ़ो बितबको बंगलो हूंदो। काज़ी फज़लुल्लाह जॾहिं लाड़काणे में हनीफ़ सां गॾु अची वकालत शुरू कई तॾहिं उहो बि खोड़े जी संगत जो रुकीन बणियो। शहर जे मुअज़्ज़िज़नि मां हाजी छुटल ऐं मरहूम ख़ुदादाद सुरयो घणो ईंदा हुआ। सैयद नूर मोहम्मद शाह बकापुरी, मरहूम इमाम बख्श माहोटरो ऐं शेर मोहम्मद ख़ान अबड़ो टेई लाड़काणे खां को ॾेढ पंधु ॿाहिरि रहंदा हुआ, लेकिन ईंदा वटसि रोज़ हुआ।